हालाणी में रात देर ताईं बाबा स्वरूपदास मंदिर में दिवाली जूं रौनकूं हलंदी रहियूं। नौजवाननि औरतनि गॾिजी डांस कयो ऐं ख़ुशी में हिक ॿिए खे मिठाइयूं खारायूं। नौजवाननि रावण राक्षस ठाहे खेसि खे बाहि ॾेई फटाका कढी ख़ुशियूं कयूं। बाबा स्वरूपदास मंदिर में पुलिस पारां इंतिहाई सख़्त हिफ़ाज़ती इंतज़ाम पिणु कया विया हुआ। हालाणी जे तारीख़ी मंदिर बाबा स्वरूपदास में रात देर ताईं नौजवाननि औरतनि ॿारनि ॾिया ॿारे दिवाली जूं डांसूं करे राक्षस रावण खे साड़े ॾिया ॿारे हिक ॿिए खे मिठाइयूं खाराए ख़ुशियूं कयूं। इन मौक़े ते नौजवाननि ॿुधायो त भॻवान राम हिन ॾींहं ते रावण राक्षस खे मारे आयो हुयो जेको असांजे ॿियनि भॻवाननि मथां ज़ुल्म कंदो हुयो ऐं इन खां ज़बरदस्ती पाण खे ख़ुदा मञाईंदो हुयो। तंहिं करे असां अॼोके ॾींहं ते राति ते ॾिया ॿारे रोशनियूं करे समूरी दुनिया खे इहो पैगाम ॾींदा आहियूं त रुॻो राति जी ऊंदाही में रोशनी खपे पर मन अंदर खे बि रोशन रखो। हिन संसार में रोशनी हूंदी त सिंध आबाद हूंदी। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा आहियूं त हालाणी में बाबा स्वरूपदास मंदिर में दिवाली जूं रौनकूं बहाल थी वियूं आहिनि। नौजवाननि मर्दनि औरतनि मुख़्तलिफ़ गाननि ते रक़्स पिणु कयो ऐं हिक ॿिए खे मिठाइयूं खारायूं।